दोस्तों ही तव्हां ॾिसी रहिया आहियो ख़ूबसूरत मंज़र। हे मंज़र आहे रनीकोट जो। त रनीकोट वञण जे लाइ तव्हांखे मुकमल डिटेल ॾींदुसि कराची खां रनीकोट ताईं। त बिना के देर जे हलूं था डिटेल तरफ़। कराची खां सीधो वञी करे हैदराबाद तरफ़ जाम छोरे मोड़ ते जाम छोरे ॾे वञिणो पवंदो। जाम छोरे मां दोस्तों सॉरी पहिरीं असीं तव्हांखे कुझु वीडियो ॾेखारींदासीं जेके असां रस्ते में शूट कया। त ॾिसण अनुसार जो मुकमल डिटेल ॿुधाईंदासीं तव्हांखे। अस्सलाम वालेकुम दोस्तों ये मूं बोतल वरिती आहे। हीअ बोतल आहे 1300 रुपए जी। तव्हां इहा ॾिठी बि कोन हूंदी। जाम छोरे खां थोरो अॻिते हलंदासीं। हलण खां पोइ अॻियां तव्हांखे ॾेखारींदासीं जिथे बिजली थकी पवंदी पर स्टॉप कंदी आहे, यानी बिजली जो घर। त ही साम्हूं खे थोरो नज़र अचनि पियो न, इहो आहे बिजली जो घर। हाणे थोरो वेझो बि तव्हांखे ॾेखारींदासीं त बिजली तॾहिं वेंदी हली न तॾहिं हिते लिकंदी आहे। इहो आहे बिजली जो टावर। बिजली टावर खां बि पाण खे थोरो अॻिते हलणो पवंदो। त हलंदा हलंदासीं अञा बि काफ़ी स्टॉप आहिनि अॻियां, तंहिंजा बि तव्हांखे नाला ॿुधाईंदासीं ऐं वीडियो शूट करे रखिया आहिनि। त दोस्तों मुकमल अपडेट कंदा हलूं तव्हांखे किथां केॾांहुं वञिणो आहे, किथां केॾांहुं वञिणो आहे। पोइ तव्हां रनीकोट पहुचंदासीं। हा, इहो ॾिसी रहिया आहियो बिजली टावर। त दोस्तों अॻियां हलंदासीं सन खणोट। त ही तव्हां ॾिसी रहिया आहियो सन खणोट जो इलाइक़ो। सन खणोट खां बि अॻियां हलंदासीं त ही तव्हां ॾिसी रहिया आहियो अली जो खियो। ही हाणे वञी रहियो आहे रनीकोट। अॻिते बि हलंदासीं, तव्हांखे अॻियां इलाइक़े जा नाला बि ॿुधाईंदासीं ऐं मंज़र ॾेखारींदासीं। त अॻियां हलूं था थोरो। ही आहे दादूसोन खां अॻियां हलंदासीं। पोइ दरगाह ईंदी दाद शहीद ते बि कुझु मंज़र तव्हांखे ॾेखारींदासीं। दोस्तों हींअर सूज़कीअ सां हाणे अमरी हेठां बीहारीसीं। अमरी ॾिसी मूंखे नंढपण जी यादि अची वई। नंढपण में आउं अमरी पटे खाईंदो हुउमि। दोस्तों हींअर मां दरगाह दाद शहीद ते बीठो आहियां। सलाम भरींदासीं, पोइ रवाना थींदासीं रनीकोट ॾे। दाद शरीफ़ खां पोइ वापसि मोटंदासीं वही साॻी सेवा रोड ते। अॻियां दरगाह ईंदी अवैस करनी। तो दोस्तों हींअर अची बरबूर हेठां बीहारीसीं सूज़की, पर पलड़ा ॾिसी वात पाणी पियो थिए। नंढपण में असीं पलड़ा खाईंदा हुआसीं। हींअर असीं आया आहियूं दरगाह अवैस करनीअ ते। तो ॾिसी सघो था साम्हूं आहे दरगाह अवैस करनी। दोस्तों ही साम्हूं दरगाह ॾिसी रही है ज़ूम कयूं था, ये दरगाह अवैस करनी जी। ही माशाल्लाह मस्जिद बि सुठी बनायूं। अञा कमु हले पियो थो मस्जिद जो। ऐं हलंदासीं अॻियां, वधीक अपडेट कंदासीं। अंदरि ॾिसंदा दरगाह जो नज़ारा ऐं मक़बरो। त हलूं था अंदरि। हाणे माशाल्लाह ही तव्हां ॾिसी रहिया आहियो गेट वञण जे लाइ बि सुठो बंदोबस्तु थियल आहे। मथां शाही थियल आहे, उस न लॻे माण्हुनि खे। दोस्तों तव्हांखे अपडेट कंदा हलूं त ही अवैस करनी उहो आहे जंहिं पंहिंजी जीजल माउ खे कुल्हे ते खणी करे 7 हज भराया। त माशाल्लाह वॾी कहाणी आहे। तव्हां हिन जा बयान में कहाणी ॿुधी हूंदी। ॾाढो बहितर कहाणी आहे। पंहिंजी माउ जी जल खे कुल्हे ते खणी करे 7 हज भराया। परी साइड खां माउ जी बि मज़ार आहे, उन ते वञण जी पाबंदी आहे दोस्तों। तंहिं करे ओॾां वञण जो ऑर्डर न आहे। सिर्फ़ु लेडीज़ वञी सघे थी, मर्द खे इजाज़त न आहे। हाय शाल है करे दिल रुबा जे दर वञी,
शाल है करे दिल रुबा जे दर वञी के घड़ियूं गॾिजी सजण सां घारजे के घड़ियूं गॾिजी पुनहल सां घारजे नाम मुस्तफ़ा खे वठी पुकारजे नाम मुस्तफ़ा। दोस्तों ही तव्हां ॾिसी रहिया आहियो दरगाह हरी पीर जी मज़ार मुबारक। बिना देर जे वरी वापसि मोटंदासीं अॻियां आहे दरगाह आरी पीर उर्फ़ आरिफ पीर हुन ॾे हलंदासीं वधीक तव्हांखे ॾेखारियूं था। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर मां आ गया दरगाह आरी पीर ते। तव्हांखे ॾेखारियूं था दरगाह आरी पीर। वन बाय वन रावल जोखियो, गुरु जोखियो, आदित्य जोखियो, ही आहे गुल मोहम्मद जोखियो, वरियल साहब फौजी, रावल जोखियो पुलिस वारो, रेमली जोखियो बकिन जो दरान, उस्ताद शबीला जोखियो सुजुकी ड्राइवर, ही हादी बश जोखियो ड्यूटी ख़बर कोने कस्टम हवलदार, ही अली बश जोखियो OGDC, ही अयाज अली जोखियो रोल, मुखू जोखियो रोल, करीम जोखियो टिकटॉक स्टार। दोस्तों हाणे किला बाज़ार मोग ज़्यादा थी वियो, हाणे हलंदासीं किले तरफ़ हलंदासीं। किले जी हिस्ट्री बाबति कुझु मालूमात तव्हांखे अपडेट कंदासीं। त चयो पियो थो वञे 3 कहाणियूं आहिनि किले जूं। केरु चवे थो त सिकंदर आज़म जे दौर जो ई किलो आहे, के चवनि था त मीरनि जे दौर जो किलो आहे। बहरहाल जेतिरा माण्हू ओतिरियूं ॻाल्हियूं। ही दीवार चीन खां ॿियो नंबर दीवारी आहे दीवार पाकिस्तान सिंधी में। अंग्रेज़ी में सॾींदा नाला छा उहा असां अंग्रेज़ी अचे ई कोन्हे, असीं आंगूठे छापियूं त हिन दीवारनि खे जेको हिकु चकर ॾिसे थो न, हुनजे दिलि में दिमाग़ में यकी सोच हूंदी त ॿिए चकर बि ॾिसूं। ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे। किले अंदरि मुख़्तलिफ़ अंदरि नंढा नंढा कोट आहिनि। मेरी कोट किले अंदरि कोट आहे नंढो हिकिड़ो जंहिंजो नालो आहे मीर कोट, मेरी कोट। ॾिसी सघो था साम्हूं जेकी बुठी नज़र अचे पई न, बुठी जे चोटी तां यकी मुकमल दीवार आहे। दीवार तक़रीबन अजाई वॾी आहे, पाकिस्तान में वॾे में वॾी दीवार। हालांकि दुनिया में 2 नंबर ते दीवार वॾी ही आहे रनीकोट जी। हिकु चकर जेको दोस्त वञे थो हुनजी दिलि चवे थी ॿिए चकर वञा ॾिसां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। असां ॾे ख़बर आहे तव्हां हिते जा रावको या घुमण आया आहियो? असां घुमण आया आहियूं। इहो ख़बर आहे रनीकोट मज़ो आहे न? अहिड़ो मज़ो किथे ज़िंदगी में कोन आयो आहे। अच्छा इहो किलो माण्हू जे घुमे त घणो टाइम लॻी सघे थो? सॉरी दोस्तों, चाचा जी अपडेट तव्हांखे मुकमल कोन ॾेई सघियासीं। ही मुकमल अगरि किलो के दोस्त घुमणु चाहींदा त 7 ॾींहं लॻी वेंदा घुमण में, तमामु वॾो आहे। ही आहे मेरी कोट, किले अंदरि हिकिड़ो कोट ठहियल आहे नंढो, त हुनजो मंज़र छा त आहे। दीवारूं ॾिसो, दीवारूं तव्हां VIP दीवारूं जहिड़ियूं ताज़ियूं ठहियूं आहिनि। पुराणे 2000 साल पहिरीं ईसा मसीह खां बि 2000 साल पहिरीं जी बनावट थियल आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां 2000 साल अॻु में बनावट थियल आहे। दीवार माशा अल्लाह अहिड़ी बनावट थियल आहे जहिड़ी ताज़ी। जेकर तव्हां दीवार जी बनावट ॾिसंदा रहिजी ईंदा।
छा त पहाड़ो नज़ारा ॾिसो। ऐं टोटल गेटनि 4 सन गेट, शापीर गेट एंड आहिनि गेट, मोहन गेट जो त नज़ारो ई ॿियो आहे। ही ॾिसो हेड पंप ई हाणे ताज़ो लॻो आहे। हिते मुकमल आबादी चश्मे ते थींदी आहे। बोर न वग़ैरह कुदरती पाणी निकिरंदो चश्मा आहे, ॾिसी रहिया आहियो न तव्हां। आबादी चश्मे जे ज़रिए थींदी आहे। पाण वटि असां वटि हिते बोरनि में बि एॾी आबादी न थिए थी। माशाअल्लाह, अल्लाह जा रंग, हिते कुदरती आबादी थिए थी चश्मे कुदरती पाणी ते। अव्हांखे चश्मो बि ॾेखारींदासीं। हीअ आहे मोहन गेट ते आहे चश्मो। माशाअल्लाह, एॾो चश्मो आहे, छा त नज़ारो आहे ख़ूबसूरत। तव्हांखे पाणी जी अपडेट ॾींदासीं। हीउ चश्मो आहे, कुदरती नार। हाणे हिन जी ख़ूबसूरती असीं बयान नथा करे सघूं, तव्हां पाण वञी करे ॾिसो, पोइ तव्हांखे ख़ूबसूरती सॼी अंदाज़ो लॻी वेंदो। जेको बि दोस्त घुमण लाइ वञे उहो पंहिंजो पाण सां पाणी जा कूलर गॾु खणी वञे। पाणी त आहे हालांकि, मगर कूलर हुजणु खपे। दीवार ते मथे चढ़ंदा आहियो, दीवार जे मथां कुझु बि न आहे। सीढ़ी लॻी पई आहे, माशाअल्लाह सही तरीक़े सां चढ़ी वेंदा आहियो, मगर उञल लॻंदी। तो महिरबानी करे सभु पंहिंजो पाण सां पाणी जा कूलर उहे मथे चढ़ियासीं। अधु कलाक में असांजा लाह निकिरी विया, उञ सां चप सुकी विया, तंहिं करे वरी वापसि मोटणो पियो। बिराज ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, माशाअल्लाह छा त नज़ारो आहे। कुदरती पाणी हली रहियो आहे। इहो मुकमल कुदरती पाणी चश्मो आहे इहो। तव्हां बयान ई न पिया करे सघूं। ही आहे मोहन गेट, हिन जी अञा मरम्मत थी रही आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ी अपडेट ॾींदा हलूं। अगरि तव्हांखे कराची वञिणो आहे त मोहन गेट मां निकिरी करे बोला खान जे रस्ते ॾे हितां खां अचिजां, छो जो इन रस्ते में नज़ारा कुझु अलॻि आहिनि। बुठियुनि जा पहाड़नि जा नज़ारा, छा त हिन रस्ते में मोहन गेट खां अॻिते बोला खान तरफ़ नज़ारा आहिनि। त हे नार आहिनि बोला खान जे रोड ॾे ईंदा आहियो न, ही कुदरती नार आहे। ॾिसो साम्हूं खेत्र आबादी, त माशाअल्लाह हर जॻह हितां कुदरती पाणी निकिरे पियो। एतिरो आहे बयान ई नथा करे सघूं, वॾी आबादी आहे हिन ते। बोला खान ॾे वञण जे